पंहिंजे इन घोटकी ज़िले में हिकिड़ो सहाफ़ी हो नसरुल्ला गडानी नाले सां। उन जो कमु हमेशह मज़लूम आवाम जो आवाज़ हो। उन जो स्लोगन नारो इहो हो, भोतार माए फुट। हमेशह उन ग़रीब आवाम लाइ आवाज़ बुलंद कियो, हिन धरती जे वसाइल जी लुटमार ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कियो। उन वीचारे खे गोलियुनि जी जेको आहे काज बणाए छॾियो ऐं अॼु हू अलाह जो बानू अलाह जे हवाले थी वियो आहे। हिकु इंसान जो क़त्ल बिलख़ुसूस वरी हिकु अहिड़े इंसान जो जेको हिननि हालतुनि खे सम्झण खां बाद कंहिं बि माहौल में, हिन ॿूसाटियल माहौल में क्लियर सरदारनि ख़िलाफ़, भोतारनि ख़िलाफ़, फ़ौज ख़िलाफ़, एजेंसियुनि ख़िलाफ़, रियासत ख़िलाफ़ क्लियर थी ॻाल्हाए, कंहिंखां बि न ॾुजे। त इहो हिकिड़ो तव्हां असां लाइ अज़ीम सानियो आहे त हिकु त अहिड़ा माण्हू तव्हां असां वटि आहिनि ई घटि जेके हक़ीक़तुनि खे सम्झनि, ऐं जेके हक़ीक़तुनि खे सम्झंदा आहिनि त उहे वरी ॻाल्हाईंदा घटि आहिनि। त हक़ीक़तुनि खे सम्झे बि पियो ऐं हक़ीक़तुनि ते खुली बि ॻाल्हाए पियो। उन ई माण्हू जो जेको आहे शहादत तव्हां असां धरती वारनि लाइ, सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो अज़ीम सानियो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला उन जी शहादत खे पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल मंज़ूर फरमाए।